रेडियो पाकिस्तान खैरपुर नाले वारे शायर साफ़ी ब्रॉडकास्टर जनाब मंसूर मीरानी जे शायरी जे किताब नबर नी सिंधोम में जी महूरी तकरीब गुज़र ॾींहुं जीम खाने क्लब खैरपुर में मुनक़िद थी। पेश आहे इन तकरीब जी रेडियो रिपोर्ट। नाले वारे शायर साफ़ी ब्रॉडकास्टर मंसूर मीरानी जे शायरी जे किताब नबर नी सिंधोम जी महूरत वारी तकरीब गुज़र ॾींहुं जीम खाने खैरपुर में मुनक़िद थी। तकरीब जी सदारत नाले वारे तइलीमी माहिर मीर मुनवर अली टालपुर कई, जॾहिं त ख़ासि महिमाननि में नाले वारो माहिर प्रोफेसर असद रज़ा आब्दी, नाले वारो साफ़ी इसहाक मंगरियो, नाले वारे समाजी सियासी शख़्सियत अब्दुल मजीद आराई ऐं ॿिया शामिल हुआ। इन तकरीब में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे सजाद मीराणीअ चयो त सदायती सबका बुखन बासे का जेड़ी तेड़ी ज़ात जी जुंबश काने जा मूसा हले सा जा जीव मिठो न करे। सच पुछो त जॾहिं ग़ुलाम क़ादिर मंसूर मीरानी जी शायरी जी किताब छपिजी अचण जी ॻाल्हि प्यारे जावेद मूंसां कई त मां सोच में पइजी वियुसि त किताब छपाइण लाइ केतिरा जतन करणा था पवनि ऐं केतिरनि मरहलनि मां गुज़रणो थो पवे। सभ खां पहिरियां मां मंसूर मीरानी जो ही गीत किताब में जाचण लॻुसि। झंडो जुड़े माल छुड़े रात फुटे तीड़ हला बाग फुटे, जेको मूंखे मंसूर जे हिन किताब निबर मींहं संदोम जे 59 सफ़े ते लिखियलु मिलियो, जेको अमर रागी सरमद सिंधीअ तमामु सुहिणे नमूने सां ॻायो आहे। ऐं असांजे मानायत साईं कोसर बुर्ड़े जी किताब अमर रागी अमर गीत किताब में 275 सफ़े ते मंसूर मीरानी जे नाले सां छापियो आहे। अहिड़ी रीति मंसूर मीरानी लाइ असां दफ़ा लिखियो आहे त हिन सूफ़ियानी शाइरी बि कई आहे। मां जॾहिं किताब में ॾिठो त बराबरि संदसि शाइरीअ में तसवुफ़ जरकंदे नज़र आयो। जीअं संदसि ही सिटूं असां हक़ सच जा अदल खां ई आशिक़, तॾहिं था चऊं अनल हक़ सदावार थिया ॾिस मंसूर पारा। इन तकरीब में मोहम्मद सादिक घुमरे पंहिंजा वीचार कुझु हीअं वंडिया। उन वक़्त खां वठी असांजो साथ आहे जॾहिं ग़ुलाम क़ादिर मीरानी न हो, ग़ुलाम क़ादिर हो हारी हो, हारीअ जो पुटु हो, हर बि ॻाईंदा हुआसीं, गॾु घुमंदा हुआसीं। उन खां पोइ अॼु मंसूर मीरानी आहे, असां सां गॾु ज़िंदगीअ में मेला हुजनि या सियासी सफ़र हुजे। मूंखे यादि आहे त मूंखे पहिरियों दफ़ो 1975 में जमहूरी कोतन कॉन्फ्रेंस में वठी हलियो हैदराबाद में, जंहिंमें हिन तरन्नुम सां गीत ॻायो। हबीब जालिब बि हुते मौजूदु हो। उन जॾहिं पंहिंजी तक़रीर कई त हुन में चई त छड़ो मां सम्झंदो हुउसि त मां ई तरन्नुम में ॻायां थो, पर सिंध जो ई नौजवान बि बहितरीन तरन्नुम में ॻाए। मंसूर मीरानी जे वेझे दोस्त ग़ुलाम रसूल घुमरे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हीअं कयो। हलण हकलण ॿेली सारण माझा इहो मरक विझन तान फरक रुक बांधी रांदि में। मूंखे अॼु निहायत ख़ुशी इन शइ जी आहे जागरता फोरम सखर जे चेयरमैन जे हैसियत सां त सिंध जे उन महान शख़्सियत जेका शायदि कंहिं बि तारीफ़ जी मोहताज कोन्हे, छो त मंसूर मीरानी हिकिड़ी घर पासाई शख़्सियत आहे। उनजे शख़्सियत जा खोड़ सारा पहलू आहिनि। साईं शायदि त आहे ई आहे, जंहिंजे करे अॼु साहिब किताब साईं जन थी आहे। उन लाइ मां साईं मंसूर मीरानी ऐं संदसि कुटुंब खे अॼु जे हिन प्रोग्राम जे हवाले सां जागरता फोरम जे चेयरमैन जे हैसियत सां मुबारकबाद पेश कयां थो त साईं जो किताब जे महूरत थी आहे। जॾहिं त मंसूर मीरानी जी न्याणी बख्तावर मीरानीअ पंहिंजा वीचार वंडीदे चयो त मुंहिंजी ज़िंदगीअ जो तमामु वॾो ख़्वाबु हुयो त को अहिड़ो फोरम जंहिं जाइ ते मां बाबा खे पंहिंजे सभिनी भाइरनि भेनरुनि जे तरफ़ां ऐं ख़ासि करे मुंहिंजो हिकिड़ो इहो ख़्वाबु हूंदो हो त बाबा खे उन्हनि जे साम्हूं मां जस ॾेई सघां, सलाम पेश करे सघां त बाबा महिरबानी जो तव्हां असांजा बाबा आहियो। छो त औलाद जॾहिं ॼमे थी त मां नथी सम्झां त उहे उन मंज़िल ताईं पहुची सघनि था जंहिं लेवल ते हिन वक़्तु बाबा असांखे पहुचायो आहे।
इन तक़रीब में आमद बख़्श नारे जे सेक्रेटरी इंफॉर्मेशन हुकूमत सिंध ॻाल्हाईंदे चयो त मां तव्हां सभिनी जो मशहूरु आहियां। एक्चुअली मंसूर साहब सां मुंहिंजी इहा पहिरीं मुलाक़ात आहे एक्चुअली अनफॉर्चुनेटली, ऐं एॾे वॾे पंहिंजे शहर ऐं दीव सां मुलाक़ात जेकॾहिं न थी आहे असांजी माना कमज़रफ़ी आई मां चवंदुमि, ऐं शाइरी बि मां हुनजी कोन पढ़ी आहे एतिरी, लेकिन जेके हिन वक़्तु जेके नज़म या गीत जेके दोस्तनि ॿुधाया उहे वाक़ई ज़बरदस्त आहिनि, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, मां ॾाढो मुतासिर थी आहियां। ऐं उन खां अलावा साईं जी सियासी जदोजहद जेका आहे या सहाफ़त में जेको किरदारु आहे, कॾहिं कॾहिं मूंखे मिलंदो आहे पढ़ण जो डाउन में, त उहो बि लाजवाब आहे माशाल्लाह। ऐं मां साईं खे मुबारक थो ॾियां, उनजी नियाणियूं जेके आहिनि उन्हनि खे मुबारक थो ॾियां त इहे किताब साईं छपिरायो आहे। नाले वारे कालम निगार इशफ़ाक़ लगारीअ पंहिंजा वीचार कुझु हीअं वंडिया। मंसूर साहब जी शाइरी जो किताब जॾहिं मूंखे अला जावेद ॿुधायो त अची वियो आहे, ऐं जेकॾहिं आउं ख़ैरपुर में हुजां ऐं आउं जेतिरो वक़्तु ख़ैरपुर में मुंहिंजी नौकिरी हुई ऐं आउं हिते रहियसि त असां ॿई जेकॾहिं गॾिजी वियूं आहे त का बि तकरीर कोन थी आहे, रुॻो राग ई हुजे आहे। मंसूर साहब हिकु अहिड़ो माण्हू जंहिं सॼी ज़िंदगी सिर्फ़ु ॿिनि कपनि ते गुज़ारी, हिकिड़ी टिगरी जी कप ऐं ॿी मीरवाह जी कप। ज़माने जा कई तूफ़ान आया, कई पॉपुलर नारा आया, अलाए छा छा शयूं आयूं हुयूं, हुन ते को बि बुख़ार कोन चढ़ियो। हुन पंहिंजे पाण खे ईअं बचाए रखियो, हू हिकिड़ो विरसो आहे, ऐं हुन विरसे खे हुन पंहिंजे पाण खे ईअं बचाए रखियो। समूरा उहे ख़्याल, समूरियूं उहे ॻाल्हियूं, मिसाल वेठे वेठे मूंखे हिकिड़े ॾींहुं चयो हल तो वियां सचल ते अची हलां। नाले वारे सहाफ़ी इसहाक़ मंगरे ॻाल्हाईंदे चयो त मंसूर साहब जी शाइरी, मंसूर साहब जे जीअं सॼे परिवार उन जीअं ईअं वेही ॻायो त इहा वाक़ई हिकिड़ी त इलाही इहा जज़्बाती ॻाल्हि हुई। ॿियो माशाल्लाह उनजे धीअरुनि साईंअ जे ॻायो, इहा बि इलाही जज़्बाती ॻाल्हि हुई, ऐं उहा सॼी कहाणी। हाणे ॻाल्हि हीअ आहे त उन खां सवाइ वधीक अहम ॻाल्हि हीअ आहे त असीं जॾहिं मंसूर साहब जे किताब ते वेही ॻाल्हायूं पिया, उन किताब जी महूरत जंहिं वक़्तु थिए पई, उन वक़्तु तमामु असांजे हिन रीजन जा वॾा वॾा शाइर पंहिंजी घणी शाइरी डिलीट करण जे मूड में आहिनि, ऐं उन तां हथु खणी चुका आहिनि। मंसूर साहब जी शाइरी ऐं हुननि जा फैमिली कुटुंब ईअं वेही ॻाए थो त उन में हिकिड़ो हौसलो मिले थो। हाणे इहा ॻाल्हि इन जो सबबु छो आहे? ॻाल्हि इहा आहे त हीअ असीं जंहिं रीजन में रहूं था, असां ही जंहिं खिते में रहूं था, जंहिंखे सिंध था चऊं, उन जूं पहाड़ूं आहिनि तसौफ़ में, त हिन माना हिन खिते जी हिकिड़ो पंहिंजो आहे, ऐं साईं पंहिंजी सॼे हिन शाइरीअ में जेको ख़्यालु आहे उन में इनकलाब ऐं तसौफ़ गॾु गॾु आंदो आहे। तंहिं करे उहो उन सां दस्तबरदार थियण जी हुनखे ज़रूरत ई कान्हे। जेका हुन पंहिंजी शाइरी अॼु हिन प्रोग्राम जी जेका शुरूआति थी जंहिं दुआ या बैत सां त साथ सलामत रहे, इन खां वधीक ॿी दुआ कहिड़ी घुरी सघिजे थी मालिक साईं खां। इन मौक़े ते मंसूर मीराणीअ पंहिंजे किताब जे हवाले सां सारियूं सारींदे चयो त इन किताब में मुंहिंजो काफ़ी आहे तारीफ़ थियल, मूंखे वधीक हिन किताब में तारीफ़ थियल, तंहिं करे मां पंहिंजूं ॻाल्हियूं मां न चवंदुमि। सियासी सफ़र जे कॾहिं मां ज़िक्र कयां त असर छा काफ़ी ज़िक्र कयो आहे। मां शुक्रगुज़ार आहियां साईं मंगरे साहिब जो, इशफ़ाक़ मंगरे जो कही आयो आहे हैदराबाद खां, इशफ़ाक़ लगारी साहिब जो मां घणो शुक्रगुज़ार आहियां जो मूंसां हुन ॿ घड़ियूं घारियूं त वरी वीचारो कही बि आयो। ऐं जावेद साहिब जो मां घणो शुक्रगुज़ार आहियां त हुन हिननि दोस्तनि खे सॾियो ऐं हिन जो आदर भाव कयो। मां मीर मुनर पंहिंजे सियासी दोस्त साथी जो शुक्रगुज़ार आहियां जो हू अचे असांजो सहकारी थींदो आहे, हमेशह असांजो साथ बि ॾींदो आहे। मां पंहिंजे नियाणियुनि जो बि शुक्रगुज़ार आहियां, शबाना ज़रदा सूमल जो हिन महफ़िल में आयूं आहिनि। इन तक़रीब जे ख़ासि महिमान मीर मुनवर अली टालपुर पंहिंजा वीचार कुझु हीअं वंडिया।
ॾाढी ख़ुशी थी मीराणी जो किताबु छपियो ऐं शाइरी त ॿुधाईंदो त मंसूर मीराणी 1969 में असां ॿिन्ही जी बख़्शिश थी। मंसूर मीराणी हिकु असूल परस्त सहाफ़ी ऐं अदब सां घणो वास्तो ऐं न रुगो अदब सां वास्तो पर शाइरी में मुख़्तलिफ़ काफ़ियूं उन्हनि जो माना राग बि ॾाढो बहितरीनु ॻाईंदो आहे ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी क्लासिकल जेको हुनजो तरीक़ो आहे ॻाइण जो उहो बि बाक़ाइदे मंज़ूर अली ख़ान वांगुरु माना पलटा ऐं तिमलियूं इहे जेके आहिनि उहे बि काफ़ी हुन में माहिर आहे। सूफ़ीज़म हिन जी रग रग में समाइजी वई आहे। मंसूर मीराणी खे पंहिंजे माना हुबुल वतनी आहे ऐं उन सां गॾोगॾु तबक़ाती शयूं हिन जे शहरनि में आहिनि। मसलन हारियुनि जा काफ़ी हुन में ज़िक्र थियल आहे। मंसूर मीराणीअ जे किताब जी महूरती तक़रीब जे हवाले सां संदसि पुट जावेद मीराणीअ समूरनि आयल महिमाननि जा थोरा मञीदे चयो त पहिरियों सवाल इहो कंदा आहिनि त मंसूर मीराणी अव्हांजो वालिद आहे। उन्हनि डायरियुनि खे ॻोल्हींदे मां काफ़ी बाबा जूं यादगिरियूं बि मिलियूं, काफ़ी शयूं बि मिलियूं ऐं वाक़ई इहा हक़ीक़त आहे त बाबा जेकॾहिं ॿी शाइरी न बि करे आहे त जनर जोड़े जहिड़ो जेको गीत आहे लाफ़ानी ऐं लासानी हिकिड़ो गीत आहे जंहिं ते अॼु ॾींहं ताईं जहिड़ो आहे त शेख अयाज़ जी शाइरी आहे, मंसूर मीराणी जी शाइरी आहे। हालांकि शेख अयाज़ पाण पंहिंजे किताब में कराची जा ॾींहं रातियूं बांगो पहिरियों हुन में लिखी वियो आहे त इहा मुंहिंजी शाइरी न आहे, इहा हिकिड़े ॿिए नौजवान जी शाइरी आहे। मां वधीक टाइम न वठंदुसि, तव्हां सभिनी तमामु घणी महिरबानी। हींअर अव्हां गुज़िरियल ॾींहुं सहाफ़ी शाइर ऐं ब्रॉडकास्टर जनाब मंसूर मीराणीअ जे शाइरीअ जे किताब नबर नीह संदोब जी महूरत वारी तक़रीब जे हवाले सां रेडियो रिपोर्ट ॿुधी रहिया हुआ। रावी एजाज़ वसाण, प्रोड्यूसर मुसरत अली मंगी, ओबी इंजीनियर वकार अहमद, पेशकश रेडियो पाकिस्तान खैरपुर।